खबर है नाज़रीन ताईं पहुचायूं पिया त दादू मोरो रोड ते रस्ते वेंदड़ मदरसे जे तालिब खे नामालूम गाड़ी टक्कर हणी फरार थी वई आहे। मदरसे जो तालिब फौत थी वियो आहे, जंहिंजे लाश खे इलाइक़े वासियुनि सिविल अस्पताल दादू आंदो आहे। अफ़सोसनाक खबर है नाज़रीन ताईं पहुचायूं पिया मोरो रोड ते नामालूम गाड़ी जे टक्कर में मदरसे जो तालिब फौत थी वियो आहे। लाश इलाइक़े वासियुनि सिविल अस्पताल दादू आंदो आहे। इन बाबत वधीक तफ़सील वठंदासीं। लाइन ते आहे असां सां रियाज़ वली चांडियो। जी रियाज़, वधीक छा तफ़सीलात आहे? मंजूर दादू परसा मोरो रोड तां जेको आहे मदरसे जे तालिब जो लाश हथायो आहे। मां ॿुधाईंदो वञा त इलाइक़े वासियुनि नौजवान खे बेहोशी वारी हालत में सिविल अस्पताल दादू आंदो, जॾहिं त नौजवान जी सुञाणप जेका आहे सनाउल्ला पुट मौलवी अरसलान जतोई तौर थी आहे, जेको दादू जे मदरसे में दीनी तालीम हासिल कंदो हो। जॾहिं त ॿिए तरफ़ जेको आहे नौजवान फौती जे वारसनि जेको आहे ॿुधायो आहे त नौजवान मदरसे मां वापसि अज़ीज़नि जे ॻोठ हाकिम जतोई वञी रहियो हो त नामालूम गाॾी टक्कर हणी मर्निंग करे फरार थी वई। जॾहिं त ड्यूटी डॉक्टर मूजिब जेको आहे नौजवान खे मथे ते धक लॻल आहे। जॾहिं त मुबैना फौत थियल नौजवान शिकारपुर ज़िले जो रहवासी हो। ज़रूरी कार्रवाई बाद जेको आहे लाश वारिस पाणे ॻोठ खणाए विया आहिनि। जी वॾी महिरबानी रियाज़ तफ़सील ॼाण जे लाइ।